الله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم ولقد آتينا لقمان الحكمة أن اشكر لله ومن يشكر فإنما يشكر لنفسه ومن كفر فإن الله غني حميد وإذ قال لقمان لابنه وهو يعظه يا بني لا تشرك بالله إن الشرك لظلم عظيم ووصينا الإنسان بوالديه حملته أمه وهنا على وهن وفصاله في عامين أن اشكر لي ولوالديك إلي المصير وإن جاهداك على أن تشرك بي ما ليس لك به علم فلا تطعهما وصاحبهما في الدنيا معروفا واتبع سبيل من أناب إلي ثم إلي مرجعكم فأنبئكم بما كنتم تعملون يا بني إنها إن تك مثقال حبة من خردل فتكن في صخرة أو في السماوات أو في الأرض يأت بها الله إن الله لطيف خبير يا بني أقم الصلاة وأمر بالمعروف وانه عن المنكر واصبر على ما أصابك إن ذلك من أزم الأمور ولا تصئر خدك للناس ولا تمش في الأرض مرحا إن الله لا يحب كل مختال فخور واقصد في مشيك واغضض من صوتك إن أنكر الأصوات لصوت الحمير صدق अल्लाहुल अज़ीम। अल्लाह तबारक व ताला जल्ल जलालहू हिन रुकूअ जे अंदरि हज़रत लुक़मान जो बयानु कयो आहे ऐं हज़रत लुक़मान जेका पंहिंजे पुट खे नसीहत वसियत कई उन्ही जो हुकुम आहे। रब साईं फरमाए तो वलक़द आतैना लुक़मान अल हिकमत अन इश्कुर लिल्लाह। लुक़मान हज़रत लुक़मान खे अल्लाह तबारक व ताला हिकमत अता कई अन इश्कुर लिल्लाह। रब साईं फरमाए तो उन्ही जे एवज़े में तुंहिंजे मथां लाज़िम आहे त तूं रब जो शुक्र अता कर। हिकमत खां मुराद छा आहे? इन्ही में बुज़ुर्गनि इख़्तिलाफ़ लिखियो आहे। हिकिड़ा चवनि था त नबूवत मिली ही हज़रत लुक़मान खे, हिकिड़ा बुज़ुर्ग चवनि था त न हज़रत लुक़मान नबी न हुयो, अलबत्ता बुज़ुर्ग इंसान हुयो, हकीम थी करे गुज़रियो आहे। नबूवत अल्लाह ताला उनखे अता न कई। जेको तफ़सीर मां ॻाल्हि मिले थी त हज़रत दाऊद अलैहिस्सलातु वस्सलाम खां पहिरियां हज़रत दाऊद अलैहिस्सलातु वस्सलाम जे नबूवत मिलण खां पहिरियां माण्हुनि खे दीन जे मुतलिक़ मसाइल ॿुधाईंदो हो, फ़तवाऊं ॾींदो हो हज़रत लुक़मान। जॾहिं अल्लाह तबारक व ताला हज़रत दाऊद अलैहिस्सलातु वस्सलाम खे नबूवत अता कई त हज़रत लुक़मान पंहिंजो फ़तवाऊं ॾियणु छॾे ॾिनियूं, इहो चई करे त हाणे मुंहिंजे फ़तवाउनि जी का ज़रूरत कोन्हे। अल्लाह ताला हज़रत दाऊद अलैहिस्सलाम खे असांजे नबी करे मोकिलियो आहे, तंहिंजे करे हाणे मां फ़तवा न ॾींदुमि। इन्ही मां बि इहा ॻाल्हि असांखे सम्झ में अचे थी त नबी न हुयो, छो त जेकॾहिं नबी हुजे हा त हिकु नबी जे अचण सां ॿियो नबी पंहिंजी नबूवत जे कम खे न छॾींदो आहे। त हज़रत लुक़मान जॾहिं फ़तवाऊं ॾियणु छॾे ॾिनियूं, इन्ही मां असांखे इहा ॻाल्हि सम्झ में अचे थी त माना नबी न हुयो, बुज़ुर्ग इंसान हुयो पर नबी न हुयो। ऐं हज़रत लुक़मान जेको आहे इहो हज़रत अयूब अलैहिस्सलातु वस्सलाम जे ख़ानदान में,
कंहिं भाणे जो बि लिखियो आहे हज़रत लुकमान खे, हज़रत अयूब अलैहिस्सलातु वस्सलाम जो। कंहिं वरी मासी जो पुटु बि लिखियो आहे। माना हज़रत अयूब अलैहिस्सलातु वस्सलाम जे ख़ानदान मां अल्लाह तबारक व तआला हज़रत लुकमान खे पैदा कयो, हिकमत अता कयईं, सम्झ वॾी अल्लाह तबारक व तआला हिन खे अता कई, सम्झ भरियूं ॻाल्हियूं कंदो। ला तुशरिक बिल्लाह, शिरक ऐं कुफ़ुर खां जेको आहे न पाक हुयो। तंहिंजे करे अल्लाह तबारक व तआला जॾहिं उनखे इहे दीनी सम्झ, दीनी मालूमात, दीन जूं ॻाल्हियूं उनखे अल्लाह ताला अता कयूं हुयूं, उनजे एवज़ में रब साईं उनखे इहा ॻाल्हि कई त निश्कुर लिल्लाह, तूं मुंहिंजो शुकुर अदा कर। इन मां असांखे इहा ॻाल्हि बि सम्झ में अचे थी, जेकॾहिं इंसान जेको ज़िंदगी गुज़ारे थो उन इंसान जे मथां अल्लाह तबारक व तआला ज़रूरु एहसान कया आहिनि। मुस्लमाननि जे मथां भी अल्लाह ताला एहसान कया आहिनि, काफ़र ऐं मुशरिक जे मथां भी अल्लाह तबारक व तआला एहसान कया आहिनि, पर मुस्लमान जे मथां एहसान जेके आहिनि उहे वधीक आहिनि, छो त मुस्लमान खे अल्लाह तबारक व तआला कुफ़ुर खां, शिरक खां महफ़ूज़ रखियो आहे, त कलमे जी दौलत अता कई आहे, अल्लाह खे वहदहु ला शरीक मुस्लमान मञे थो, रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां ईमान आणे थो, नबी सोणे खे ख़ातमुन नबी मञे थो पियो। तंहिंजे करे मुस्लमान जे मथां वधीक लाज़िम आहे तूं अल्लाह तबारक व तआला जे इन ॾिनल नेमत जो शुक्रियो अदा करे त अल्लाह ताला उनखे मुस्लमान करे पैदा कयो आहे ऐं मुस्लमान करे रहाए थो पियो। फ़रमायूं त वमन यशकुर फ़इन्नमा यशकुरु लिनफ़्सिही, जेको इंसान अल्लाह जो शुकुर करे थो, अल्लाह जो शुकुर कंदे अल्लाह जी इबादत करे थो पियो, बतौर शुक्राने जे अल्लाह रब्बुल आलमीन जा फ़राइज़ पूरा करे थो, नफ़िल पढ़े थो पियो। फ़रमायो रब साईं त इन खे पंहिंजे ई नफ़्स जे लाइ ॼण त इहो इंसान शुकुर थो करे पियो, छो त इन इबादत जो जेको फ़ाइदो थींदो उहो इंसान खे ई पाण खे थींदो, उनजो जेको अजर मिलंदो उहो उन कंदड़ इबादत वारे खे ई मिलंदो। तंहिंजे करे रब साईं फ़रमाए थो वमन यशकुर फ़इन्नमा यशकुरु लिनफ़्सिही, जेको इंसान मूं रब जो शुकुर कंदो ॼण त पंहिंजे ई नफ़्स जे लाइ इहो शुकुर करे थो पियो। तॾहिं अल्लाह तबारक व तआला क़ुरान मुक़दस जे अंदरि फ़रमायो आहे त जेकॾहिं तव्हां बाना मूं रब जो शुकुर कंदो त मां नेमतूं अञा तव्हांखे वधाए ॾींदुमि। तंहिंजे करे बाने खे हर वक़्तु शुकुर अदा करणु घुरिजे अल्लाह तबारक व तआला जो। वमन कफ़र फ़इन्नल्लाह गनियुन हमीद, जेकॾहिं अल्लाह जे ॾिनल नेमतुनि जो को बि माण्हू नाशाकरी करे थो पियो, कुफ़ुर करे थो पियो, इनकार करे थो पियो, जे माल मिल्कियत अहल औलाद अल्लाह तबारक व तआला बाननि खे अता कई आहे, हू चवे थो त भई माल मिल्कियत मुंहिंजी पंहिंजी कमाई आहे, औलाद जेका आहे सो मुंहिंजी पंहिंजी कमाई आहे, कपिड़ा लटा जेको आहे सो मां पंहिंजा पाण थो वठी अचां, खावां पाण थो, कमायां पाण थो पियो। तंहिंजे करे अल्लाह जे नेमतुनि जो जेकॾहिं शुकुर नथो करे पियो, रब साईं फ़रमाए थो मां ॾिनल नेमत बि खसे वठंदोमांसि। फ़इन्नल्लाह गनियुन हमीद, त रब साईं जी ज़ात जेका आहे उहा बेपरवाह ज़ात आहे, हमीद ज़ात आहे। यानी जेकॾहिं इंसान ज़ात दुनिया जे अंदरि बेपरवाह थी करे ज़िंदगी गुज़ारे थो, अल्लाह जी वहदानियत नथो मञे, अल्लाह जी इबादत नथो करे पियो, त ही पूरी काइनात इंसान खां सवा बि अल्लाह तबारक व तआला जी इबादत करे थी पई, अल्लाह जो ज़िक्र करे थी पई, अल्लाह जो शुकुर करे थी पई। त छा इहो हुकुम न आहे तव्हां असांखे जॾहिं तव्हां असां इन खेड़ीअ मां सुकल भितर खणंदा आहियूं तबे इस्तंजे वग़ैरह जे लाइ बि त अल्लाह ताला जे तरफ़ खां रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़रमायो तव्हां अॻु में उनखे चओ त उस्कुत बि ज़िक्रिल्लाह, अल्लाह जे ज़िक्र खां बसि कर त मां तोखे पंहिंजे इस्तेमाल में आणियां। माना इहे सुकल भितर खेड़ी जे अंदरि बि अल्लाह तबारक व तआला जी हमद अल्लाह जी तारीफ़ करनि था पिया। पोइ इंसान जेकॾहिं करे थो त इंसान जो फ़ाइदो आहे, नथो करे त अल्लाह तबारक व तआला खे बि ज़रूरत कान्हे का। हज़रत लुकमान पंहिंजे पुट खे नसीहत वसियत कई अल्लाह रब्बुल आलमीन जी इबादत करण जी, कुफ़ुर खां मुड़ी वञण जी, शिरक खां मुड़ी वञण जी। फ़रमाए तो वइज़ क़ाल लुकमान लिब्निही वहुव यइज़ुहु, हज़रत लुकमान जॾहिं पंहिंजे पुट खे नसीहत थो करे फ़रमाए त वॾे में वॾी नसीहत, अवलीन तरजीह जेका अल्लाह तबारक व तआला क़ुरान मुक़दस जे अंदरि बयानु कई आहे, फ़रमाए त ला या बुनैया ला तुशरिक बिल्लाह, अल्लाह सां शिरक न कजांइ। तंहिंजे करे शिरक वॾो गुनाह, अल्लाह तबारक व तआला हर गुनाह पंहिंजे रहम ऐं करम सां माफ़ कंदो, पर शिरक अल्लाह तबारक व तआला कॾहिं बि कंहिंखे माफ़ न कंदो, छो त फ़रमाए इन शिरक लज़ुल्मुन अज़ीम, इहो गुनाहनि खां बि वॾो गुनाह, ज़ुल्मनि खां बि वॾो ज़ुल्म आहे, लज़ुल्मुन अज़ीम, वॾो शिरक गुनाह आहे जेको अल्लाह तबारक व तआला माफ़ न कंदो। इन ॻाल्हि खां सवाइ जो इंसान खे अल्लाह ताला दुनिया में ई तौबा इस्तिग़फ़ार जी तौफ़ीक़ अता करे,
पोइ उहो बानो उथी करे शिरक ऐं कुफुर खां जेकॾहिं तौबा करे थो त अलाह ताला दुनिया में माफ़ु करे छॾींदो, वरना अलाह तबारक व ताला कॾहिं बि बग़ैर तौबा जे शिरक माफ़ु न कंदो। हज़रत लुक़मान जो पुटु जेको हो सारान जे नाले सां, त पहिरियों शायदि कि उहो मुशरिक हुयो। जॾहिं मुशरिक हुयो त हज़रत लुक़मान उनखे अहिड़ी ई तबलीग कई, ला तुशरिक बिल्लाह, शिरक न कजांइ। तंहिंजी माना त हज़रत लुक़मान जो जेको पुटु हुयो उहो मुशरिक थी करे ज़िंदगी गुज़ारे पियो। तफ़सीर वारे लिखियो आहे त पोइ जॾहिं हज़रत लुक़मान उनखे नसीहत कई, वसियत कई त हुन इस्लाम आंदो ऐं मुस्लमान थी करे पोइ ज़िंदगी गुज़ारे पियो। तंहिंजे करे तव्हां असांजे मथां बि लाज़िम आहे, तव्हां इंसान जेको बि आहे उहो पाण बि शिरक न करे, पंहिंजे अहल औलाद खे बि शिरक खां बचाए। छो त अलाह तबारक व ताला क़ुर पाक जे अंदरि इहा ॻाल्हि फरमाई आहे, कू अनफुसकुम व अहलीकुम नारा, पाण ऐं पंहिंजे औलाद खे जहन्नम जी बाह खां बचायो। जहन्नम जी बाह जेका आहे उहा शिरक वारनि जे लाइ आहे, उहा कुफर वारनि जे लाइ आहे। तंहिंजे करे तव्हां असांजे मथां बि लाज़िम अची बणिजे थो त शिरक खां इंसान पाण खे महफ़ूज़ रखे। ॿिए नंबर ते अलाह तबारक व ताला बयानु फरमायो, वसैनल इंसान बिवालिदैहि, इंसान ज़ात खे अलाह तबारक व ताला पंहिंजे पीउ माउ सां सुठो हलण जी वसियत करे थो पियो। फरमाइनि त इंसान ज़ात जे मथां लाज़िम आहे इंसान पंहिंजे पीउ ऐं माउ सां बि सुठो सलूक करे। अलाह तबारक व ताला पंहिंजो हक़ बयानु कयो त मूंसां शिरक न कयो। पंहिंजे हक़ खां बाद में अलाह तबारक व ताला वरी इंसान खे पंहिंजे पीउ माउ जे लाइ वसियत थो करे पियो। छा तव्हां असां कॾहिं इहो सोचियो आहे त माउ जेका आहे पंहिंजे ॿार जे लाइ केॾी वॾी तकलीफ़ खे बर्दाश्त थी करे पई। रब साईं फरमाए थो, हमलत हो उम्मुहु, उन माउ तोखे 8 ऐं 9 महीना पंहिंजे पेट जे अंदरि पालियो आहे, त छा इन माउ खे केॾी वॾी तकलीफ़ बर्दाश्त करणी पई हूंदी। जो ॿार जॾहिं पेट में अचे थो पियो, पेट में अचण खां बाद में उहो 7, 8, 9 महीना जेका सो ज़िंदगी गुज़ारे थो पियो, त उन माउ जे मथां केतिरी तकलीफ़ जा वॾा वॾा मरहला गुज़रंदा हूंदा। पर इन पुट जे सदके या पंहिंजे पेट में जेका न्याणी रखी अथई अलाह ताला उनखे अता कया, उन जे सदके इहे वॾियुनि तकलीफ़ुनि खे बर्दाश्त करे पई। फरमाई वाहननि अला वाहनियूं व फिसालुहु फी आमैने अनिश्कुर ली वले वालिदैक। रब साईं फरमाए थो त इहो ॿार जॾहिं माउ जे पेट में अचे थो, उहा कमज़ोरी, उहा तकलीफ़ माउ बर्दाश्त करे थी पई। वरी जॾहिं माउ जे पेट खां इंसान ॿाहिरि थो अचे पियो, विलादत जे वक़्त में केॾी वॾी तकलीफ़ पंहिंजी इन जी माउ खे जेका सो बर्दाश्त करणी पवे थी पई, उहा बि माउ बर्दाश्त करे थी ग़रीब। वरी उन्ही खां बाद में रब साईं फरमाए थो फिसालुहु फी आमैने, पूरा 2 साल उहा औरत माउ जी हैसियत में थी करे पंहिंजे बचे खे खीर पीआरे थी पई। त हाणे तव्हां असां सोचूं त पीउ जी बि अलाह ताला अहमियत रखी आहे, माउ जी बि अलाह ताला अहमियत रखी आहे, पर पीउ खां वधीक जेका तकलीफ़ बचे जे लाइ बर्दाश्त करे थी पई उहा माउ करे थी पई। त मर्द इंसान आहे, पीउ जी सूरत में आहे, त कॾहिं बि हिकिड़ी राति बि निंड नथो फिटाए पंहिंजे ॿार जे लाइ। जेकॾहिं थोरी वक़्त जे लाइ जाॻे बि अथो त अधु राति खां पोइ पंहिंजी घरवारी खे चए थो, यानी उन ॿार जी माउ खे चए थो, तूं उथी पंहिंजो बचो जेको आहे तुंहिंजो रोए थो पियो, हिनखे खीर पीआर। इहा माउ पूरा 2 साल ताईं रातिनि जो बि निंड फिटाए थी पई, ॾींहं जो बि जेको आहे सो पंहिंजे सुकून खे फिटाए करे, सिर्फ़ु उनजो मक़सदु इहो हूंदो आहे त मुंहिंजो बचो जेको आहे सो इहो ख़ुशि गुज़ारे ऐं सुठी ज़िंदगी गुज़ारे, अलाह ताला इनखे सिहत अता करे। तंहिंजे करे रब साईं फरमाए थो, जॾहिं तुंहिंजी माउ तुंहिंजे लाइ एॾी वॾी तकलीफ़ बर्दाश्त करे थी, अनिश्कुर ली वले वालिदैक, फरमाइनि त पहिरियों त मूं रब जो शुकुर कर, मूं रब खां बाद में पंहिंजे पीउ ऐं माउ जो जेको आहे सो शुकुर कर। इलैहिल मसीर, पोइ मुंहिंजे तरफ़ आहे तव्हांजो मोटणु। तंहिंजे करे अलाह तबारक व ताला इंसान ज़ात खे पंहिंजे पीउ ऐं माउ जे लाइ तमामु वॾी वसियत कई आहे। हदीस शरीफ़ जे अंदरि ईंदो आहे, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जेका वालदा साईं जन जी तक़रीबन 6 साल उमिरि हुई, त नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी वालदा जेका आहे वफ़ात करे वई। ऐं नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जॾहिं ॼावा हा त नबी अलैहिस्सलातु वस्सलाम खे हज़रत हलीमा साइण जेका सो खणी वई। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम खे खीर हज़रत हलीमा जेको आहे सो पीआरो पे। पोइ वालिदैन जे क़दर खे बयानु करण जे लाइ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकु दफ़े मस्जिद नबवी में हिकिड़ो थलो आहे असाबे सुफ़ा जे नाले सां, जिते रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वेही करे पंहिंजे शागिर्दनि खे पढ़ाईंदा हुआ। हींअर बि रोज़े रसूल सां बिल्कुलु उहो मिलियल आहे। त उते वेही करे नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जॾहिं बयानु कंदा हुआ, हिकु दफ़े रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दीनी तालीम ॾिनी पई पंहिंजे शागिर्दनि खे। अचानक नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी नज़र पई कंहिं पोड़ी औरत ते, जेका उहा औरत अची रही हुई। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जल्दी में उथिया ऐं वञी करे उन पोड़ी खे उतां वठी आया।
वठी अचण खां बाद में नबी अलैहिस्सलातु वस्सलाम पंहिंजी मुबारक चादर जेका रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे कुल्ले मुबारक ते हुई, उहा नबी अलैहिस्सलातु वस्सलाम उहा चादर विछाई, उन पोड़ीअ खे उते विहारियऊं। उते विहारण खां बाद में कुझु ॻाल्हायूं पोड़ी सां। पोइ ॻाल्हाइण खां बाद में वरी जॾहिं पोड़ी वञणु पिए चाहियो त रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन सां गॾिजी करे उते परे वञी करे जिथे वञणु चाहे पई, रस्ते में वञी करे अॻिते करे उनखे छॾे आया। त सहाबी सॻोरनि अर्ज़ु कयो, साईं केरु औरत आहे अव्हां जो एॾो वॾो इकराम कयो था पिया, जो अव्हां हितां विया हो, उन पोड़ी खे वठी आया हो, वरी पंहिंजी मुबारक चादर ते तव्हां उनखे विहारियो आहे, वरी तव्हां वञी करे उनखे छॾे आया हो। त नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो त ही मुंहिंजी हक़ीक़ी मां न आहे जंहिं मूंखे पेट में आंदो, वरी पेट खां बाद में मुंहिंजे लाइ एॾियूं वॾियूं तकलीफ़ूं बर्दाश्त कयूं। त हक़ीक़ी मुंहिंजी वालदा न आहे, बल्कि ही मुंहिंजी उहा माउ आहे जंहिं मूंखे खीरु पीआरियो हुयो। त दुनिया वारनि जे लाइ इहो सबक़ु आहे त रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे रिज़ाई माउ जो एॾो वॾो इकराम करनि था पिया, त हक़ीक़ी माउ जो केॾो वॾो क़दुरु आहे। तंहिंजे करे तव्हां असांजे मथां बि लाज़िम अची पइजे थो त जंहिं बि ॿार जूं, जंहिं बि माण्हूअ जूं पीउ ऐं माउ ज़िंदा आहिनि, उनजे मथां लाज़िम आहे त उहा इन्हनि खे नेमत सम्झी करे पंहिंजे पीउ माउ जो क़दुरु करे। वइन जाहदाक अला अन तुशरिक बिमा लैस लक बिही इल्म, रब साईं फरमाए थो पियो, जेकॾहिं पीउ ऐं माउ इहे ॿई तोखे हुकुम करनि था मूं रब सां शिरक करण जो, जंहिं शइ जो तोखे इल्मु न आहे, पोइ तूं रब साईं फरमाए थो ला तुतिअहुमा, उन्हनि जो शिरक ऐं कुफ़ुर करण जो जेकॾहिं तोखे हुकुम करनि था तूं उन्हनि जी इताअत न कजांइ। भले उहे शिरक ते गुज़ारिन, कुफ़ुर ते गुज़ारिन था पिया, उहे मुशरिक आहिनि, पर तुंहिंजा त पीउ माउ आहिनि, तुंहिंजे मथां लाज़िम अची बणिजे थो तूं उन्हनि जो क़दुरु कर। एतिरो ताईं जो रब साईं फरमाए थो वसाहिबहुमा फि दुनिया मारूफ़ा, दुनिया जे अंदरि तूं उन्हनि सां नेकी कंदो रह। शिरक ऐं कुफ़ुर वारो उन्हनि जो चवणु न वठि, बल्कि दुनिया जे अंदरि पोइ बि तूं उन्हनि सां नेकी कंदो रह। वत्तबि सबील मन अनाब इलई, रब साईं फरमाए थो ताबेदारी कर रस्ते उहो जो मोटिया मुंहिंजे तरफ़, जेके मुंहिंजा इताअत गुज़ार बाना आहिनि, जेके मुंहिंजी फर्मा बरदारी करनि था पिया, जेके बाना मुंहिंजे हुकमनि ते हलनि था पिया, तुंहिंजे मथां बि लाज़िम आहे त तूं बि उन्हनि जी इताअत कर। सुम्म इलैया मरजिउकुम फउनब्बिउकुम बिमा कुंतुम तामलून, रब साईं फरमाए थो पोइ मुंहिंजे तरफ़ां मोटणु तव्हांजो, पोइ मां तव्हांखे ख़बर ॾींदुमि हो उहे जेके तव्हां दुनिया में अमल करे आया हो। तंहिंजे करे अल्लाह तबारक व ताला वटि नेकी जो क़दुरु आहे, अल्लाह रब्बुल आलमीन वटि अल्लाह जी इबादत जो क़दुरु आहे, फ़राइज़ जो क़दुरु आहे। तंहिंजे करे जेकॾहिं दुनिया में रही करे इंसान नेकी करे थो पियो, उहा नेकी इंसान खे आख़िरत में अल्लाह तबारक व ताला ॾेखारींदो। जेकॾहिं बुराई करे थो त बि उहा अल्लाह ताला उनजे साम्हूं आणींदो। रब साईं फरमाए या बुनैया, हज़रत लुक़मान बतौर हकीम जे हिकमत भरी ॻाल्हि के पंहिंजे पुट जे साम्हूं, इन्हा इन तको मिसकाल हब्बतिन मिन खरदलिन फतकुन फी सखरतिन, जेकॾहिं ज़रे बराबरि भी, राई जे दाणे जे बराबरि जेतिरी भी तूं जेकॾहिं नेकी कंदे, ऐं उहा नेकी तुंहिंजी छुपियल आहे किथे आसमान में, ज़मीन में, कंहिं पत्थर में, यात बि अल्लाह ताला उहा बि तुंहिंजे लाइ जेको आहे न क़यामत जे ॾींहुं ज़ाहिर कंदो। फमई अमल मिसकाल ज़रतिन ख़ैरन यरा, जेकॾहिं तूं नेकी करे थो पियो, उहा नेकी तुंहिंजी ज़रे बराबरि बि आहे नी भलाई, त बि अल्लाह तबारक व ताला उनजो बदिलो तोखे आख़िरत में अता कंदो। जेकॾहिं ज़रे बराबरि बि इंसान बुराई करे थो पियो, उहा किथे बि लिकी करे करे, कहिड़े बि कुंड ऐं कुर्छ में लिकी करे करे, काइनात जे इंसाननि मां, काइनात जे हैवानात मां लिकी करे जेकॾहिं बुराई करे थो, पर अल्लाह तबारक व ताला फरमाए थो इन अल्लाह लतीफ़ुन ख़बीर, मां रब तुंहिंजा हर कमु ॼाणियां थो पियो। तंहिंजे करे इंसान ज़ात जेको बि कमु करे थो पियो, पोइ नेकी जो हुजे या बुराई जो हुजे, उहो अल्लाह तबारक व ताला उनखे ॾिसे थो पियो। अहिड़ी जाते वञी करे इंसान गुनाह करे अचे जिते अल्लाह ताला न ॾिसेसि, पोइ त उहो गुनाह ई न आहे, उनजी त का सज़ा ई उनखे न मिलंदी, छो त अल्लाह ताला ॾिठो ई न आहे। पर अहिड़ी का जॻह आहे ई न काइनात जे अंदरि जिथे लिकी करे करे, काइनात खां बि लिकी करे करे, इंसानात खां लिकी करे करे, हैवानात खां लिकी करे करे, पर अल्लाह खां बि लिकी करे करे, ईअं थी नथो सघे जो अल्लाह रब्बुल आलमीन जे इल्म में न हुजे ऐं बानो गुनाह कंदो वतो हुजे। तंहिंजे करे अल्लाह ताला लतीफ़ ख़बीर आहे, अलीम बेज़ाति सुदूर आहे, इंसाननि जे सीननि जा राज़ बि रब साईं ॼाणे थो पियो। तंहिंजे करे हज़रत लुक़मान इहा ॻाल्हि कई त को बि गुनाह न कजांइ, को बि गुनाह न कजांइ, जेकॾहिं पुट कयई त अल्लाह ताला उनखे तुंहिंजो ज़रूरु बदिलो ॾींदो, तोखे ज़रूरु बदिलो ॾींदो। या बुनैया अक़ीमिस सलात, फरमाए पुट निमाज़ खे क़ाइमु कर। निमाज़ अल्लाह जो फ़र्ज़ु आहे, अल्लाह जे फ़र्ज़ खे पूरे करण जे लाइ हज़रत लुक़मान पंहिंजे पुट खे नसीहत वसियत कई अक़ीमिस सलात, पूरी ख़ुदा जी ख़ुदाई में
अल्लाह साईं जी पूरी खुदाई जे अंदरि अल्लाह तबारक व ताला खे जेकॾहिं महबूब का शइ आहे त उहा इहा आहे त इंसान निमाज़ जो पाबंद हुजे। छो त मेराज वारी राति रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अल्लाह तबारक व ताला तोहफ़े में उहा शइ अता कई जेका अल्लाह ताला खे पंहिंजी खुदाई में सभ खां वधीक महबूब हुई, उहा निमाज़ आहे। तॾहिं रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, मूं मुहम्मद जे अखियुनि जो ठार आहे त निमाज़। वामुर बिल मारूफ़ फरमाए त काइनात जे इंसाननि खे बि नेकी जो हुकुम कर, पाण बि इंसान नेकी करे, ॿिन्हिनि खे बि नेकी जो हुकुम करे। वनहा अनिल मुनकर पाण बि इंसान बुराई खां रुकिजी पवे, ॿिन्हिनि खे बि इंसान बुराई खां रोके। वस्बिर अला मा असाबक दीन जे कमु करण में, नेकी जे कमु करण में, नेकी जी तबलीग करण में, निमाज़ पढ़ण में, जेकॾहिं रोज़े रखण में का इंसान खे तकलीफ़ अचे थी पई, रब से फरमाए थो वस्बिर अला मा असाबक जेका तोखे तकलीफ़ पहुचे पोइ तूं उन जे मथां सब्र कर। इन ज़ालिक मिन अज़मिल उमूर हिम्मत भरिया मामला, हिम्मत भरियूं ॻाल्हियूं इहे आहिनि त इंसान जॾहिं दीन जो कमु करे, पोइ दीन जे कम में जेकॾहिं इंसान खे का तकलीफ़ अचे थी पई त पोइ इंसान उन जे मथां सब्र करे। वला तुसइर ख़द्दक लिन्नास वला तमशि फिल अर्दि मरहा रब साईं फरमाए थो इंसानियत सां ॻाल्हाइण जो अंदाज़ रब साईं सेखारे थो। फरमाए जॾहिं कोई माण्हू तोसां ॻाल्हाए या तूं कंहिंसां ॻाल्हाए त इंसान खां मुंहुं न मोड़े, इहा त वॾाई जी अलामत आहे। ला तमशि फिल अर्ज़ि मरहा रब से फरमाए थो ज़मीन ते आकिड़जी करे नाल। इंसान केॾो बि वॾाई खोर हुजे, केॾो बि तकबुर खोर हुजे, तकबुर करे, वॾाई करे, आकिड़जी करे हले पर आसमान ते पहुची न सघंदो। केॾो बि ज़मीन ते मुतकबिरना अंदाज़ में घुमे पर ज़मीन खे फाड़े न छॾंदो, इहा त शैतान जी अलामत आहे। तकबुर अज़ाज़ील राख़वार करद बज़िंदा ने लानत गिरफ़्तार करद शैतान वॾाई कई, वॾाई जे करे अल्लाह तबारक व ताला उनखे दुनिया में ई लानत जो मुस्तहिक़ करे छॾियो, दुनिया में ई अल्लाह ताला उन ते लानत करे छॾी आहे। त इंसान बि जेकॾहिं वॾाई करे थो, तकबुर कंदो त रब साईं फरमाए थो इन अल्लाह ला युहिब्बु कुल्ल मुख़्तालिन फ़ख़ूर वॾाई कंदड़ खे त मां रब दोस्त रखंदो ई न आहियां, पसंदि कंदो ई न आहियां। तंहिंजे करे इंसान ज़ात जे मथां लाज़िम आहे वक़्स फ़ी मशियक वक़्स मिन सौतिक इंसान हले त अहिड़े अंदाज़ में हले जेको अल्लाह जे फर्मा बरदार बाननि वारो अंदाज़ आहे, विचथरो अंदाज़, न वॾाई वारो आकिड़जी करे हले, न वरी ज़मीन ते अहिड़े अंदाज़ में हले जेको तकबुर वारो अंदाज़ हूंदो। रब से फरमाए थो ॻाल्हाए त पोइ आहिस्ता ॻाल्हाए, पंहिंजे ॻाल्हाइण जे अंदरि जेको लहजो हुजे इंसान जो उहो बि आहिस्ते हुजे। इन अनकर लसवात लसवतुल हमीर इहो त गॾा जो आवाज़ु आहे। रब से फरमाए थो जो पहिरियां आहिस्ते पोइ ॾाढियां वरी आहिस्ते। तंहिंजे करे इंसान ज़ात जे मथां लाज़िम अची बणिजे थो दुनिया जे अंदरि जेका ज़िंदगी गुज़ारे उहो इंसान थी करे गुज़ारे। जॾहिं तव्हां असां ज़िंदगी गुज़ारींदासीं शरीयत जे मथां, अमल कंदासीं शरीयत जे मथां, अल्लाह जे फ़राइज़ खे पूरो कंदासीं, यकीनन अल्लाह तबारक व ताला तव्हां असांजे दुनिया ऐं आख़िरत जूं भलायूं नसीब फरमाईंदो।